कंदाकोट में डिस्ट्रिक्ट बार एसोसिएशन कश्मीर एट कंदाकोट की जनरल बॉडी मीटिंग कोठाई वही, जंहिंजी सदारत डिस्ट्रिक्ट बार एसोसिएशन के सदर सैयद सिकंदर अली शाह, जनरल सेक्रेटरी एडवोकेट मोहसिन अली पठान कई। मीटिंग में इहो तय कयो वियो त एसएचओ गांवर मार के तरफ़ां सिविल जज मोहम्मद अजीब सोलंकी सां कयल बदतमीज़ी जी सख़्त लफ़्ज़नि में मज़म्मत कयूं था ऐं पिणु आईजी सिंध खां इहो मुतालबो कयूं था त अहिड़े नाअहल एसएचओ जे ख़िलाफ़ कार्रवाई करे नौकरी खां बरतरफ़ कयो वञे ऐं पिणु जल्द खां जल्द गिरफ़्तार कयो वञे। मीटिंग में पिणु इहो बि तय कयो वियो एसएचओ गांवर मार जी गिरफ़्तारी ताईं कारो ॾींहुं मल्हायो वेंदो। मीटिंग में सीनियर वकीलनि मोहम्मद मुराद चाचड़ागा, अब्दुल फताह पठान, दीदार अली बंगवार, अब्दुल समद बिजरानी, कुर्बान अली मंगी, जाहिद अली शाह, आफ्ताब अमन चन्ना समेत वकीलनि वॾे तइदाद में शिरकत कई। हर वक़्तु आगाह रहण लाइ ॾिसंदा रहो JTN वेब न्यूज़।